धन्यवाद दादा। हरिओम दादा, मां राष्ट्रीय सिंधी समाज जो ॻाल्हाए रहियो आहियां। तव्हां हींअर किथां आया आहियो? असां अहमदाबाद मां। अहमदाबाद मां। भाऊ तव्हां किथां आया आहियो? अहमदाबाद मां। अहमदाबाद में भी असांजी हिकिड़ी टीम अथव राष्ट्रीय सिंधी समाज। असां जोड़े चुका आहियूं। कुछ समय पहिरियों असां सिंधु सेना भी खणी आया हुआसीं, पर उन में असां फेल थी वियासीं। हींअर असां राष्ट्रीय सिंधी समाज खणी आया आहियूं। एकता जे सूत्र में हींअर असांजा जीतू भाई, श्याम भाई रोहिरा, इहे सभु अथव। त तव्हां बि जुड़ो असां सां गॾु। ऐं समाज में मां सरदार नगर जी ॻाल्हि कंदुसि त उते तव्हांजा मकान आहिनि, छा तव्हांजा पंहिंजा आहिनि या पटन ते आहिनि? उन्हनि जो छा आहे? पंहिंजा तव्हांखे आहिनि, पर ॿिया त पटन ते जाम आहिनि। अच्छा। सही ॻाल्हि आहे। असां पहिरियों वेरावल सोमनाथ रहंदा हुआसीं, 11 साल थिया आहिनि अहमदाबाद रहण आया। अच्छा अच्छा अच्छा। असां थोरो कटो थो थिए माण्हुनि। हा हा। अरे दादा, ओ दादा ॾिसो, हीअ असांजा सिंधी। हलियो साईं, कहिड़ो हाल आहे? तव्हां हिकिड़ो राजकोट मां आहियो? मां राजकोट ऑल इंडिया रेडियो में आहियां। मुंहिंजो नालो आहूजा अथव। दिल्ली दूरदर्शन जो ऑफिसर आहियां। जामनगर रोड जिते आहे उते मां ऑफिसर आहियां। रिटायर थी चुको आहियां। हींअर सिंधी समाज जो कमु करे रहियो आहियां। राजकोट जी पोजीशन छा आहे सिंधी समाज जी? सुठी आहे न, माना घणा सुठी न। तव्हांजो सिंधी समाज जो को नेता लोकसभा ऐं राज्यसभा विधानसभा परिषद में आहे या न? असांजो गुजरात जे अंदरि को बि सिंधी समाज जो हिकु या ॿ माण्हूअ खां वधीक को बि समाज जो लीडर कान्हे। न को सरकार ॾेई रही आहे, न को सरकार ॾेई रही आहे। असां 1 करोड़ माण्हू भारत में आहियूं। असांजा अॼु ॾींहं સુધી कोई बि हक़ वास्ता असांखे मिलिया कान्हनि। त मुंहिंजी हिकिड़ी निमाणी अपील सरकार खे कई थी वञे कि सरकार जेतिरो थी सघे असांजे सिंधी जहान खे विधानसभा ऐं लोकसभा में पंहिंजूं मतूं ॾियो। विधानसभा ऐं लोकसभा इन में असांजा माण्हू हुअणु खपनि, तॾहिं असांजी जोति बंदी। असांजा स्कूल बंदि थी चुका आहिनि, असांजी ॿोली नाश थी चुकी आहे, असांजूं नियाणियुनि जूं तकलीफ़ूं आहिनि, असांजा छोकिरा घर वेठा आहिनि जेके जिन जूं शादियूं न थी रहियूं आहिनि। आख़िर इहो केसि ताईं थींदो? अॼु मां हिते पोरबंदर आयो आहियां ऐं कुझु मुलाक़ात कई आहे इन्हनि भाउरनि सां। धन्यवाद। मां तव्हां सभिनी जो स्वागत करे रहियो आहियां। मां महेश पी आहूजा ॻाल्हाए रहियो आहियां। अचो, मुंहिंजो नंबर लिखो 98 25 25 90 26। हिकिड़ी जोति ॿारो झूलेलाल जी, जेके असां सिंधी सभु गॾु थी वञूं। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।